रतोदेरो रिपोर्ट। रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो। रतोदेरो में 6 सितंबर योम दिफ़ा जो ॾिहाड़ो सरकारी तोड़े खांगी स्कूलनि जे उस्तादनि शागिर्दनि तरफ़ां जोश जज़्बे ऐं एहतराम सां मल्हायो वियो। रिपोर्ट मूजिबि रतोदेरो में 6 सितंबर योम दिफ़ा जे ॾिहाड़े ते शहर जे मुख़्तलिफ़ सरकारी तोड़े खांगी स्कूलनि गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज, मुनीर पब्लिक हाई स्कूल, मदीना मॉडल हाई स्कूल, ब्राइट फ्यूचर स्कूल, गैलेक्सी पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नंबर 2 बॉयज़ स्कूल मोहम्मद हाशिम भुट्टे जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर गुलाम मोहम्मद जूनेजो, मुनीर एजुकेशन फाउंडेशन सिंध जो चेयरमैन अख्तियार अली मरखियाणी, अली अकबर सुमरो, नेमतुल्ला खंबर, अब्दुल रहमान खटियाण, तुराब अली अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में धार शानदार रैलियूं कढियूं वयूं जेके मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब रतोदेरो पहुतियूं, जिथे रैली जी अॻवानी कंदड़ उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोको ॾींहुं तारीख़ी हैसियत रखंदड़ आहे। हिन ॾींहं ते असांजे प्यारे मुल्क जे जानबाज़ फ़ौज पंहिंजनि जानिन जा नज़राना ॾेई मुल्क में ऐं क़ौम जो दिफ़ा कयो। हुननि चयो त पाकिस्तान एटमी ताक़त रखंदड़ सघारो मुल्क आहे। उन तरफ़ मीर अखियूं खणंदड़ हर दुश्मन खे शिकस्त जे ओढ़ा जे हवाले करण जी क़ाबिलियत रखूं था। अॼोके ॾींहं ते ॿुधाइणु चाहियूं था त पंहिंजे वतन लाइ जानिन जा नज़राना पेश करण लाइ तयारु आहियूं ऐं असीं हर वक़्तु पाक वतन ऐं पाक आर्मी सां गॾु आहियूं ऐं मुल्की सरहदुनि ते असांजो दिफ़ा करण फ़ौजियुनि जवाननि खे सलाम पेश कयूं था। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।